अहम ख़बर वाकिंदासीं कोटड़ी खां म्यूनिसिपल कमेटी ॿोल्हाड़ी जी अॻूणे चेयरमैन काउंसलर ऐं ठेकेदार जा वारंट जारी किया विया आहिनि। एंटी करप्शन हैदराबाद जी अदालत करप्शन ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे केस में फ़ैसिलो ॿुधायो। कोटड़ी वासी हयात बुलेदी 2020 में तरक़ियाती कमनि जे आड़ में करप्शन ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। जाबदारनि में अॻूणो चेयरमैन मुख़्तियार जमाली, अॻूणो काउंसलर मंज़ूर ब्रोही ऐं कॉन्ट्रेक्टर नूर मोहम्मद चांडियो शामिल आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया कोटड़ी खां म्यूनिसिपल कमेटी ॿोल्हाड़ी जे अॻूणे चेयरमैन काउंसलर ऐं ठेकेदार जा वारंट जारी किया विया आहिनि। एंटी करप्शन हैदराबाद जी अदालत करप्शन ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे केस में फ़ैसिलो ॿुधायो आहे। कोटड़ी वासी हयात बुलेदी 2020 में तरक़ियाती कमनि जी आड़ में करप्शन ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई।